सीता रोड में खबर ईंदालू सीता रोड वासी ज़मीर हुसैन जोगी वल्द मुख्तार अली जोगी ऐं मेड़ वासी नारी सीमा दी बशीर अहमद जोगी पसंद जो परणो करे छॾियो। ज़मीर हुसैन चयो त सीमा दी बशीर जोगी मुंहिंजी मङेदी हुई, मां संदसि पीउ ॾे शादी जी तारीख़ लाइ वेंदो हुयसि त हू मूंखे टारे छॾींदो हो। हिन वधीक चयो त नारी इन्हनि खां तंग थी मूं वटि पहुती आहे, जंहिं मूं सां बिना कंहिं ज़ोर दॿा जे दादू जी कोर्ट में शादी कई आहे। हाणे मुंहिंजी घर वारी जा वारिस बशीर जोगी, गुलाब जोगी, नवाब जोगी, लालू जोगी ऐं कुझु नामालूम असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजी घर वारी खे जान जो ख़तरो आहे। इन्हनि वधीक एसएसपी दादू, एसएचओ सीता रोड ऐं डीआईजी हैदराबाद खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।